एक चक्कर वतायो फ़क़ीर हिक ॻोठ वटां मटियो ऐं ॾिठी त हिकिड़े घर में हिकिड़ो हमरा पंहिंजी माई खे मारींदो पियो हो, कुटींदो पियो हो। त वतायो फ़क़ीर जीअं उन हमरा खे ॾिठो त जेको माई खे मारींदो पियो, वतायो फ़क़ीर सिधो आयो उन्ही घर में उन्ही हमरा वटि जेको माई खे मारींदो पियो। वतायो फ़क़ीर छा कयो, वतायो फ़क़ीर बि शुरू थी वियो उन माई ते मोचड़ो लाहे ऐं उनखे मारणु लॻो ऐं उहो हमरा ॾिसी ऐं परेशान थी वियो ऐं वतायो फ़क़ीर खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजी माई खे छो पियो मारीं? त हिते वतायो फ़क़ीर चवणु लॻो त पोइ तूं छो पियो मारीं? त हमरा चवणु लॻो त आउं मुड़ुसु आहियां। त वतायो फ़क़ीर चवणु लॻो जेकर तूं मुड़ुसु आहीं त पोइ असीं भाड़िया आहियूं छा? असीं बि मुड़ुसु आहियूं। वतायो फ़क़ीर एतिरो चई ऐं पाण हलियो वियो ऐं उहो हमरा हैरान जो हैरान थी वियो। वतायो फ़क़ीर खे सेवियूं ॾाढियूं जाम वणंदियूं हुयूं ऐं सेवियुनि जो शौक़ीन हो। वतायो फ़क़ीर हिकु चकर पंहिंजी माउ खे चवणु लॻो त अमा रमज़ान शरीफ़ जी ईद अचे या का बि ईद अचे। त वतायो फ़क़ीर पंहिंजी माउ खे चवणु लॻो त माण्हू सभु सेवियूं रधनि ऐं पोइ माण्हू सभु अला करे मरी वञनि। त हिते माउ चवणु लॻी त माण्हू छो मरी वञनि? चई जेकर माण्हू मरंदा न त पाण खे सेवियूं कोन ॾींदा ऐं माण्हू सभु मरी वेंदा, पाण हलूं ॿई ॼणा ऐं सेवियूं सभिनि जूं खणी ऐं घर अची गॾु करे रखूं ऐं पोइ तूं बि ख़ुदा करे मरी वञे ऐं पोइ आऊं हुजां ऐं सेवियूं हुजनि पियो खायां। वतायो फ़क़ीर वटि हिकु गॾा हुजे ऐं वतायो फ़क़ीर जी माउ चवणु लॻी त अॼु घर में न सामान आहे न कुझु आहे, पाण छा खायूं पीयूं? ऐं वताये खे चवणु लॻी त हीउ जेको तुंहिंजो गॾा आहे हिनखे वञी खपाए अचु, हिनखे वञी विकिणी अचु ऐं पोइ वापसी सामान वठी अचिजांइ। वतायो फ़क़ीर पंहिंजी माउ खे चवणु लॻो त भले ठीकु आहे अमा, आउं वञा थो, हिनखे सुभाणे खपाए ईंदसि। ऐं ॿिए ॾींहुं वतायो फ़क़ीर निकितो उन गॾा खे काए विकण जे लाइ ऐं सभिनि खे चवणु लॻो त गॾा वठो, पर वतायो फ़क़ीर खां गॾा कंहिं बि न वरिती। वतायो फ़क़ीर रुली फिरी वतायो फ़क़ीर जी गॾा न विकाणी ऐं वापसी मोटी पंहिंजे घर आयो ऐं माउ पुछणु लॻी त वताया छा थी वियो, गॾा न विकई? त वतायो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अमा गॾा खे मूं विकण जी ॾाढी कोशिशि कई पर गॾा न विकाणूं ऐं ख़ाली मोटी आयसि। त वतायो फ़क़ीर जी माउ चवणु लॻी त अबा गॾा ईअं कोन विकिणबो, तूं वञु पीढ़ी ते ऐं कंहिं दलाल खे वञी ॾे, उहो तोखे गॾा विकिणाए ॾींदो। त वतायो चवणु लॻो त भले ठीकु आहे। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो वतायो फ़क़ीर वियो गॾा काए उन पीढ़ी ते ऐं दलाल खे चईं त हीउ गॾा मूंखे विकिणणो आहे, मूंखे विकिणाए ॾे। त दलाल चवणु लॻो त भले ठीकु आहे, गॾा खे विकण जे लाइ देरी कोन कंदासीं, असांजो धंधो ई इहो आहे। हाणे वतायो फ़क़ीर खां हुन दलाल इहा गॾा काई ऐं अची हुको ॾियणु लॻो त हीउ गॾा वठो, हीउ गॾा तमामु क़ीमती ऐं सुठी आहे। हीउ गॾा लासारी आहे ऐं हिन जी माउ यज़दारी आहे ऐं जो पीउ यूनानी आहे। हीउ गॾा ते जेतिरो वज़न खणो हिन ते 10 माण्हू खणो, 15 माण्हू खणो, 20 माण्हू खणो, हीउ तमामु सुठी नस्ल जो गॾा आहे ऐं गॾा अची वठो। हाणे हुन दलाल इहे हुका ॾिना, हुका ॾेई ऐं माठि करे वेही रहियो। त हिते वतायो फ़क़ीर हुनखे आहिस्ते आहिस्ते कन में चवणु लॻो दलाल खे, ॾे ख़बर हिन गॾा में इहे सभु नसुल आहिनि छा? हीउ कम जी शइ आहे छा? जे कम जी हुजे त पोइ आउं हिनखे न खपायां। त हिते दलाल आहिस्ते आहिस्ते हुनखे कन में चवणु लॻो त तूं माठि करे वेह, हीउ त आहे हिकिड़ो तरीक़ो माण्हुनि खे फासाइण जो। जेकर ईअं न कंदासीं त केरु गॾा वठंदो कोन। ठगी त माण्हुनि सां करणी पवे थी, न त गॾा केरु वठंदो तुंहिंजी। ईअं हाणे तो बि विकण जी कोशिशि कई हूंदी, तोखां बि न विकाणी हूंदी। इहे असां दलालनि जा तरीक़ा आहिनि जेको माण्हुनि सां ठगी करे ऐं शइ हुनखे ॾींदा आहियूं। त हिते वतायो चवणु लॻो उन दलाल खे त यार ॻाल्हि ॿुध, इहा ठगी वारो कमु मूंखां कोन थींदो। ठगी में जेको गॾा तूं विकणंदे उनजा पैसा आउं कोन खणंदसि, ठगी सां पंहिंजी ठहे ई कोन। वतायो फ़क़ीर हुन दलाल खां उहो गॾा काए ऐं वापसी मोटी आयो ऐं दलाल पोयां सॾु करणु लॻो त वताया ईअं न कर, गॾा तोखे विकिणाए थो ॾियां। पर वताये हुनजी दलाल जी हिकु बि न ॿुधी ऐं वापसी गॾा काए ऐं मोटी आयो घर। उमेद आहे त दोस्तो ही वतायो फ़क़ीर जा गुफ़्ता फ़नी क्लिप तव्हांखे पसंदि आया हूंदा। वरी मिलंदासीं ॿी कहाणी ॿिए किस्सनि सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।